तव्हांजी महिरबानी साईं जमायत जी डॉक्टर साहब जी पीसी जिन जे हुकुम ते ही आऊं निकलो उस पोइ महीने खां बादशाह जे हुकुम ते ही मां वापसि थियो हुउसि पर हाणे वरी हुकुम थियो आहे त बाबा पंहिंजो रहण टूर पूरो कर। हाणे अर्ज़ु इहो आहे त को पैगाम पीसी जिन सदाईं जेको ॾींदा आहिनि हमेशह ज़िक्र नमाज इन जी महिरबानी करे पाबंदी करियो। बादशाह जो इहो ई पैगाम आहे। ज़ात पात जेका आहे पाण में इहा बिल्कुलु ख़तम हुअणु घुरिजे। पीसी जिन जो इहो वाज़े पैगाम आहे। ॿियो जेको दरगाह जा हुकुम निकिरनि था उन जी सही तरह पोइवारी पंहिंजे कोन थी थिए। हर को उन जो मक़सद मतिलबु पंहिंजो कढे थो उनखे बीहे कोन थो। पर हाणे आऊं तव्हांखे वाज़े अल्फाज़ ॿुधायां त हुकुम जी जेको पोइवारी न कंदो उनखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। इहो सभु पंहिंजे ज़हन में रखनि। पोइ केरु बि हुजे पोइ आऊं छो न हुजां ॿियो कुझु न हुजे। त इन करे महिरबानी करे जेके बि हुकुम निकिरनि था दरगाह जा उन्हनि जी सभिनी खे पाबंदी करणु घुरिजे। पाण में ॿधी करियो ऐं मोहबत पैदा करियो। इहो ई मुंहिंजो पैगाम आहे पीसी बादशाह जी तरफ़ां। महिरबानी।